ओ मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा भाइरो ईअं न कजो जो रोज़ा रखी वरी टीवियूं वेठा हलायो। ईअं न कजो रोज़ा रखी वरी वेठा ड्रामा हलायो। ईअं न कजो रोज़ा रखी वरी फिल्म हलायो। ईअं न कजो रोज़ा रखी वरी गाना हलायो। वेठा बदनज़रियूं कयो। जेॾो अल्लाह रमज़ान में रहम कंदो आहे ओॾो ई वरी अल्लाह जे गुनाह ते नाराज़ थींदो आहे। ओ मुंहिंजा अजीज़ो जे रोज़ो रखियो टीवी हलाई, जे रोज़ो रखियो फिल्म हलाई, जे रोज़ो रखियो ड्रामो हलायो, जे रोज़ो रखियो गानो हलायो। हाँ हाँ फिल्म हलाई इनके सवाब तो रोज़े जो न मिलदो। हाँ तू यो अल्लाह जज़ाब के दावतों तो दे। अल्लाह अकबर कबीरा। लाहौर जो एक वाक़ियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। उते इफ्तारी जो टाइम आहे, टिपारी जो वक़्तु आहे। इफ्तारी वेठी आहे। मां थी चवे धीअ खे, धीअ हली आहे मूंसां पानी पचराए, मूंसां भाॼी तैयार कराए। इफ्तारी वेठी आहे। धीअ थी चवे ओ अम्मा मां तो ज़मानी न पचराईंदी माए, मां तो सां भाॼी न ॼाणाईंदी माए। हिन वक़्त मुंहिंजे ख़ासि पसंदीदा ड्रामे हलण जो वक़्तु आहे। मां ड्रामो ॾिसंदमि। मां थी चवे ओ छोकिरी भले मानी नथी पचराए त न पचराए, भाॼी नथी चाढ़ाए त न चाढ़ाए, पर इहो गुनाह न कजाए। मता रब नाराज़ न थी पई, मता अल्लाह कावड़जी न पई। पर छोकिरी नथी मुड़े। छोकिरी मां खां गुसाए, छोकिरीअ खे बि रोज़ो आहे। गुसाए करे मां को मथे कोठे ते चढ़ी वई। मथे कोठे ते कमरो, उते टीवी अलॻि रखियल हुई। छोकिरीअ छा कयो, अंदरों दर बंदि करे ऐं टीवी हलाए वई रही। हेॾो इफ्तारी थी। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। अज़ान मिली आहे। मां जल्द में रोज़ो खोलियो। मां धीअ खे ॻोल्हे थी ओ छोकिरी काॾे वई। अज़ान थी मिले, रोज़ो खोल। छोकिरी हेठि नथी मिले। मां समझी वई त इहा कोठे ते वई हूंदी टीवी ॾिसण। मां मथे चढ़ी आई। कन जो ॾे त टीवी हली रही आहे। दर खे ज़ोर ॾे त दरवाज़ो अंदरां बंदि लॻो पियो आहे। धीअ खे चवे थी मां ओ छोकिरी आज़ान थी मिले, टीवी बंद कर। आज़ान थी मिले, रोज़ो खोल, दरवाज़ो खोल। पर छोकिरी न टीवी थी बंद करे, न दर थी खोले। छोकिरी जो आवाज़ ही नथो अचे। आख़िर मां परेशान थी। पाड़े वारा आया, अजी दरवाज़ो तोड़ियो। छा नज़र कर, टीवी हली रही आहे। छोकिरी बेड ते मुई पई आहे। हिकड़ी किरड़ी आहे जेका छोकिरीअ खे निड़ीअ में चकहियो वेठी आहे। अल्लाह अकबर कबीरा। यकदम टीवी बंद कई वई। हाँ छोकिरीअ खे खयो वियो, पर छोकिरी खजे न पई। किरड़ीअ खे भॼाइण जी कोशिशि कई वई, पर किरड़ी चक छॾे न पई। आख़िर हिकिड़े पाड़े वारे आलिम खे घुरायो। आलिम आयो, सॼो किसो ॿुधायो। उन जो त हीअं कयो, टीवीअ खे वेझो खणी अचो। टीवीअ खे वेझो खणी आया। किरड़ीअ झप ॾेई टीवीअ ते वेठी कि हाणे छोकिरीअ खे खणो। छोकिरीअ खे खयो त छोकिरी खजी वई। हाँ वरी उन अल्लाह वारे जो भला टीवी रखो। वरी टीवीअ खे रखियो त वरी छोकिरी बेड ते ॼमी वई। वरी कली झप ॾेई करे वरी छोकिरीअ जे निड़ीअ में चपायो। अल्लाह अकबर कबीरा। आखिर वरी टीवी वेझी करे आया।
टीवी खणी बीठा वरी किरड़ी झंपनो टीवी दे वेठी वरी छोकरे के खयो तो छोकरी खजी वई आखिरी आ छोकरे सा गड गुस्ल में टीवी भी गड या किरड़ी भी गड नमाज जनाजा माल भी या टीवी भी गड या किरड़ी भी गड हाणे जमल छोकरे के पूरण जो वक्त आयो वरी हुना लावार जो टीवी परे क्यों वरी टीवी परे क्यों वरी छोकरी हथन में छडाए जी वई जनाजो छडाए जियो उते जोते जमीन दे छोकरी जमी वई खट जमी वई हां हां किरड़ी झप दई अची वरी सागोई कफन में घिरी करे छोकरी के नड़ीअ में चकायो आखिर अल्लाह वारे जो मसलो से हल न थींदो हाणे हिय जो पेरियों टीवी के कब्र में लायो कोई या टीवी या किरड़ी पेरियों कब्र में लायो तो छोकरी जो जनाजो रखो वो छोकरी लांदी कब्र में न तई छोकरी जो लाण मुश्किल अल्लाह इनको एडो नाराज जो रमजान जी बेकदरी करण जे करे रमजान में टीवी हलाण जे करे रमजान में ड्रामे हलाण जे करे रोजे में ड्रामे टीवी ए फिल्म हलाण जे करे रब इनको एडो कावड़ो जो अल्लाह इन जे मथो राम करण जे ला हाली तैयारी ना है हाणे बानी जाने टीवी जाने किरणी जाने अल्लाह जाने अल्लाह अकबर कबीरा पेरियों टीवी लाथो किरणी गड्डा तो छोकरी के लाथो तो तखला दई मथो मिटी जाड़ो ओ मजाजीजो जदी छोकरी जो दुनिया में यो हाल त कब्र में छा हाल होंदो आखिरत में जो छा हाल थींदो क़यामत में जो छा हाल होंदो तेजे करे मां मौत वाला वाके गुजारिश करना खुदा के नाराज न कजो रमजान में रब के कावड़ा जो ना हां ये ड्रामा ये फिल्मा ये गाना ये टीवियों ये विचारियों नाला जो हम आवाज में चौंदो नालो अल्लाह जो नालो रहीम बिया अल्लाह जो नालो करीम बिया अल्लाह जो नालो गफूर बिया अल्लाह जो नालो गफार बिया अल्लाह जो नालो याद रखो रज़ाक बिया अल्लाह जो नालो हां हां करीम बिया पर याद रखो अल्लाह जो नालो कहार भी थो अल्लाह जो नालो जब्बार भी थो अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक बिया शदीदुल अज़ाब जो मालिक बिया अज़ाब अलीम जो मालिक बिया अज़ाब अलीम जो मालिक बिया इन्ना बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ तमाम सख्ता फमा युकज़्ज़िबुक बाद बिद्दीन अलैहि सल्लल्लाहु बिअकमिल हाकिमीन अञा वडे आवाज़ जो इंशाअल्लाह रमजान में टीवियों बंद करे छलींदा जो ये मोबाइलों बंद करे छलींदा जो गलत प्रोग्राम न हलाइंदा जो रब के न कावड़ाइंदा मुझे अजीज रमजान रब जे रिझाइण जो नालो रब के कावड़ाए जो न